अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी मन्ना अलैना बिबअसति नबिय्यि आखिरिज़्ज़मान वस्सलातु वस्सलामु अला हबीबिही व हबीबिना व नबीही व नबिय्यिना सय्यिदिना मुहम्मदिन सय्यिदिल इंस वल जान व अला आलिही व अस्हाबिही इला यौमिल मीज़ान। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अम्वालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह वमन यफ़अल ज़ालिक फ़उलाइक हुमुल ख़ासिरून। व अनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत फ़यक़ूल रब्बि लौला अख़्ख़रतनी इला अजलिन क़रीब फ़अस्सद्दक़ व अकुम मिनस्सालिहीन वलन युअख़्ख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुम बिमा तअमलून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। अर्शे हक है मसनदे रफ़अत रसूलुल्लाह की हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की। वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी हुआ है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की। ला व रब्बिल अर्श जो
जिसको मिला उनसे मिला, बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। ऐ रिज़ा खुद साहिबे कुरान है मद्दाहे हुजूर, तुझसे कब मुमकिन है फिर मदहत रसूलुल्लाह की। सजी जमात की गुजारिशात वाली आवाज़ मिली पढ़ाए जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। इज्जत नहीं एहतराम जी काबिल प्यारा मुसलमान भाईरो, अजो के हिन रूहानी जलसे में अल्लाह जल्ल जलालुहु मुखे अवां खे अचण जी तौफीक ॾिनी। काफ़ी देर का वठी ही प्रोग्राम हली रहियो आहे। नात ख़ानन जुम नातुम तकरीरुम तवां ॿुधियूं, अवां जूं दिलियूं यकीनन मदीनूं बनियूं हन। मां बे तमाम लंबी या डिघी तकरीर न, विच थराई के इख्तियार कंदे कुछ घड़ियों आवाजूं वठंदुम। दिली दुआ थो कयां अल्लाह साईं जन मेहरबानन दोस्तन अड़े फितने वारे दौर में जिथे माण्हुनि शादन में या नडड़न जी तुहर जे रस्मुन में गाना फिल्मूं धमचर दुल लाजम समझन। अल्लाह साईं असां जे इन्हनि प्यारनि खे खुश करे जो उन्हनि दिल सां इहो इरादो कयो त अहिड़नि महफ़िलुनि में अल्लाह जी हबीब जो ज़िक्र थी, आलिम अचनि, तकरीरूं थियनि, नातूं थियनि। अल्लाह साईं इन्हनि जी ज़रूर इन्हनि खे बरकत ॾींदो। हुजण बि ईअं खपे। असांजा मुसलमान जीअं फ़ौतगीअ जे टेम ते सुठी शइ आहे, अल्लाह जी रसूल जो फरमान पढ़ाइनि, ॿुधाइनि, क़ुरान हलाइनि। ऐं ही उन्हनि खे पैगाम आहे त अहिड़नि महफ़िलुनि में बि क़ुरान थिए त इन सां बचड़नि में बरकत बि पवंदी, अल्लाह बि राज़ी थिए ऐं मदीने जो साईं बि राज़ी थिए। मां जे साम्हूं क़ुरान मजीद मां जेके प्यारा अल्फाज पढ़िया आहिनि उन्हनि में अल्लाह जल्ल जलालु फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो, कलमे पढ़न वारो, ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। तव्हां खे तव्हां जा माल ऐं तव्हां जो औलाद अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न बनाइनि। माल मिल्कियतूं, ज़मीनूं, जायदादूं, बनियूं खुदा ताला असां खे ज़रूरियात ज़िंदगी में ये ज़रूरत जे लाइ ए शयूं मुहैया कयूं, मुयसर कयूं।
मानू ज़माने में खाधे जे ला पीते जे ला के जो मोहताज न हुजी पर अल्लाह से फरमातो इन जो मतलब इहो कोने त तवी मालन जी मिल्कियतुन जी ज़मीनुन जी बनिन बारन जी कमन में एतरा महव थी वञो जो तवा के मूं रब जी याद न अची मुझी याद तवा के ज़हन में न रही इं न हुजण खपे मालन के भी भली संभालियो उन्हनि खे भी टेम दियो उन्हनि जो कदर कयो पर अल्लाह ताला फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अम्वालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। ऐ ईमान वारो सरकार जा उम्मतियो कलमे पढ़न वारो अवां जा माल ऐ अवां जो औलाद पुत्र न्याणियूं जेके भी तवां जी औलाद में आहिन उहे तवां के मूं रब जे याद खां मुझे जिक्र खां परे न कर गाफिल न बनाइन मोजा मौला जी के भला तुझे जिक्र खां गाफिल थियन परे थी वञन उन्हनि खे कहिड़ो नुक़सान फरमाई वमन यफ़अल ज़ालिक फ़उलाइक हुमुल ख़ासिरून। सुभान नारे तकबीर नारे रिसालत। अब साईं की जगह दियो साईं साईं के बुला अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर। असांजी हिन प्रोग्राम में उस्तादुल उलमा उस्तादुल वफ़ाज़ क़िबला साईं हाफिज़ साईं नाले मिठा आरिजवी जलवा अफरोज़ थी आहिनि। वमन यफ़अल ज़ालिक फ़उलाइक हुमुल ख़ासिरून। ऐ जेके माण्हू इएं कंदा अल्लाह जे ज़िक्र खां परे थी वञन याद खां परे थी वञन पो इहे ई नुक़सान कार हन माना इहे खसारे में पवंदड़ हन बेड़ा उन्हनि जा पार थींदा हन जेके ख़ुदा जे ज़िक्र ऐं याद में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा। मुझे वाल साहब साईं मुफस्सिर कुरान जो हिकिड़ो शेर आ साईं चवे थो अल्लाह अल्लाह इस्म खुदा जो जेह बे कमायो कामिल बणियो। कामिल उहो थींदो जेको खुदा जे ज़िक्र में महव थी भंग में चिल्म में चर्श में शराब में उन्हनि में महव हुजे। असांजा माण्हू चवनि वॾो पोतल न इहो पोतल न आहे। अल्लाह अल्लाह इस्म खुदा जो जंहिं बे कमायो कामिल बणियो बेदीनीअ बुछड़ाईअ खां जे पाण बचायो कामिल बणियो। जिक्र कंदे जे फर्श मथां हूं याद कंदी रब अर्श मथां हूं। आरी जन में भी बाकराणिन में अल्लाह चवंदे न अर्श ते खुदा मलाइकन में तुंहिंजो जिक्र कंदो। जिक्र कंदे जे फर्श मथां हूं याद कंदी रब अर्श मथां हूं। पर कामिल मुर्शिद करीम वट जो अदब सां आयो कामिल बणियो।
अवां भला ज़ुबानूं खोलियो सुस्ती न कयो चुस्ती कंदो त थद लहंदी वे चइजो अल्लाह 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 इस्म खुदा जो जे बेकमायो कामिल पर जे अल्लाह 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 करे अकीदे में खराबी बद मज़हबन जी वर चढ़ी वने सहाबन जूं गुस्ताखियूं करे अहल बैतन के घट वध गाल्हाए तब चारो न थींदुस अहले सुन्नत वारो अकीदो आगे बिला शक पर गुज़ीदो पक्को सुनी रही नीह नबी असां जे बे निभायो कामिल बणियो अवा अला हयाती देवे जोर सां चइजो अल्लाह 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 इस्म खुदा जो जे बेकमायो कामिल डायरी डाज जिक्र सां मिलंदा ज़ाकिर बाना खुश थी खिलंदा इद्रीस इसमे ज़ाते अंदर में जे बे पचायो कामिल बणियो अल्लाह 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 इस्म खुदा जो जे बेकमायो कामिल बणियो अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत मां रब जी को रिज़्क़ ॾिनो माव उन मां मौत अचण खां पहिरियां ख़र्च करे वठो ज़कात ॾियण फ़र्ज़ आ 52 तोला चांदी जेतरी मिल्कियत हुजी कर्ज न हुजी घर जे खर्चन खां वधीक हवाए जे असलिया खां वधीक साल फ्री जे उन ते 40 पत्ती ज़कात ॾियण वाज फर्ज़ आ असां जा माण्हू चवनि साईं हाणे मूं बटड़े देगियूं लाहे छॾियूं खैरात बि थी वई त ज़कात बि थी वई मां जो सही ये जान कम छुटंदी ज़कात फर्ज़ आ या खैरात नफली खैरात आ यो नफली सदको आ पर 52 तोला चांदी उन जी तई पाण हिसाब किताब कराई आई ॾिसो त खर्च खां ज़ायद रक़म उन खां वधीक हुजे त वधीक पर जे ज़ायद रक़म हवाए जे असलिया खां वधीक कर्ज में न है साल ते ज़कात ॾियण फर्ज़ अल्लाह ताला फरमायो मां जे को रिज़्क़ ॾिनुम रोज़ी ॾिनम उन मां मौत जे अचण खां पहिरियां ख़र्च कयो जॾहिं मौत ईंदो फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीबिन मौला मुखे भला थोरो टेम कोन ॾिनी अल्लाह सही मुखे टेम ॾियां वक्त ॾियां कुछ अल्लाह सही फरमाईंदो छा करी हां भला वक्त ॾियई हां फअसद्दक मां सदका कयां हां खैरातूं कयां हां व अकुम मिनस सालिहीन साले थिया हां मौला अल्लाह से जो ई कोठ जे वडेरे जी त गाल कने जो वडेरे जे ओ ताकत एकड़ो दफो कूड़ हणी वनी से वरी न कंदो जो वरी फ्री वनी वलन युअखिर अल्लाहु नफ्सन इज़ा जा अजलुहा जरे नफ्स ते उन जो मुद्दो पूरो थी वेंदो हरगिज़ डर न ॾींदुस रब वल्लाहु खबीरुम बिमा तअमलून अवी जेको कयो था अल्लाह के सब खबर आ ज़ाहिर में कयो पिया सब खबर तस अवी लिक में कयो तब सब खबर तस अलीम बिज़ात सुदूरा बलख जो बादशाह हो हजरत इब्राहिम बिन अदहम अन्या विलायत जी मकाम ते
विलायत जे मंजिल ते विलायत जे ओहदे ते न पहुतो हो बादशाही जमाने में एतरी आसाइश वारी जिंदगी में रहंदो उन जे बिस्तरे जे ला हिकड़ी बानी मुकर्रर थियल हुई वहा बानी रात जे टेम ते बादशाह जे अचण खां पहिरियां बिस्तरे के सिंगारे नवा किल्म नवा गालीचा उते गुलन जी वर्खा करे अल्लाह जी कामिल वली अन्या विलायत वारे जहान में कदम न रखियो हो वहा बानी जेका हबश जी बानी हुई बिस्तरो ठाहींदी हुई गुल विछाईंदी हुई खुशबू हणंदी हुई खुदा जे कामिल वली जे अचण खां पहिरियां बादशाह जे अचण खां पहिरियां हिकड़े दफे उन बानी दिल में सोचियो भला मां बादशाह जे बिस्तरे ते सुम्ही त ॾिसां लेटी त ॾिसां केतिरो नरम बिस्तरो हूंदो आहे उहा बानी जेका हबश जी कारे रंग जी उन बादशाह जे बिस्तरे जे मथां लेटी आहे सॼो ॾींहुं कम करण वारी सॼो ॾींहुं घुमण वारी सॼो ॾींहुं मेहनत मशक्कत में जिंदगी गुजारण वारी उहा बानी जॾहिं उन बिस्तरे जे मथां लेटी आहे उन बिस्तरे ते लेटण शर्त उन बानीअ खे निंड अची वई निंड जो आई थोड़ी देर में बादशाह सलामत मथां अची वियो तकड़ तकड़ में मौजू समेटे वठा छो त जी रानीपुर में आई यारी शरीफ जो वॾो जलसो मां घणी तकरीर न कंदुसि साईं बची विया अलाह कंदो तव्हां खे पंहिंजे मलफूज़ात सां नवाज़ींदा वञो दिलियूं ठरी पवंदियूं बादशाह जो मथां आयो ॾिठई ओ बानी सर के हिकिड़ो वेरो हाणे बानी त घाटी निंड में पई आहे वरी बियो भेरो जवाब न टियों भेरो जवाब न आखिर हथ में असा खणी लठ खणी उन बानीअ खे ज़ट कराई हिकड़ी लठ ॿी लठ बानी मथे उथी खिले पई बादशाह पियो चवे तोखे पादर मिलिया अन्या भी मुझे सामू खिली थी चवी बादशाह खिला इन जे करे थी जो मां कुछ घड़ियों अल्लाह जे जिक्र खां गाफिल थी इन बिस्तरे ते लेटी आया मुखे लठूं मिलियूं हन तुझे हाल ते थी खिला सजी जिंदगी न बिस्तरे ते खुदा जे जिक्र खां परे रहे अल्लाह जी याद खां परे रहे उन पानी जा लफ्ज बादशाह जे दिल जे मथां तीर खां भी वधीक असर अंदाज थिया बादशाही छड़े हुकूमत छड़े तख्त छड़े ताज छड़े महल छड़े बाहर निकरी थो वचे जे थो बादशाही कान खपे हाने जिंदगी या त रब जे याद में गुजार भी या त मदीने जे शहंशाह जे याद में गुजार भी यो थी या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह सुभान अल्लाह यो इब्राहिम बिन अदहम जे को वली हो जरे बादशाही छड़े करे सयाहत सेरो सफर में जिंदगी गुजारे इबादत में एकड़े दफे दरिया या समुद्र जे किनारे ते सुई हथ में खयो कपड़ो पियो सिबे बादशाह के वजीर ॾिठो परे खां निहारे चई असां वारो बादशाह इब्राहिम मां भुलियो आहे चई न तव्हां वारो बादशाह साईं पंहिंजो पाण तो हथ ते कुहाड़ो हयूं पंहिंजी बादशाही कुर्सी छॾी हाणे कीअं पियो फ़कीर दरवेशन वारी जिंदगी गुजारी अल्लाह जे कामिल वलीअ खे जलाल आयो
हथ में जेका सुई हुयसि उन सुई के हीअं दरिया में उछली, दरिया में उछले समुंड जी मच्छन के आर्डर ॾिनई, ओ मच्छू मुझी सुई दरिया मां ॻोल्हे अचो। मौलाना रूमी छा थो फरमाए, फरमाए तो गुफ्तागे गुफ्ते अल्लाह बुवद गरचे अज हल्कू में अब्दुल्ला बुवद। ज़ाहिर में तो वली जी जुबान में हकीकत में खुदा जो गुफ्त फरमाए तो औलियारा हसत कुदरत अज इला तीर जुस्त बाज करता नंद ज़रा। एतरी वलियन के ताकत हींअर धर को वली थियो, पर वली के एतिरो पावर आहे जो ये बंदूक मां गोली निकरी, इशारो करे गोली मोटंदी, एतिरो वली के पावर आहे। खुदा जे वली चयो ओ मच्छू मुझी सुई त ॿाहिरि कढी अचो। हज़ारनि जी तादादनि में ओहे मच्छू मुहन में सुयूं कढी ॿाहिरि बीठियूं आहिनि, सोन वारियूं सुयूं, चांदी वारियूं सुयूं। पाण ही वजीर ॾे निहारियूं, वजीर जो सी वॾो ड्रो थी वियो, फरमायूं न हराम जूं सुयूं न परायूं न, मुआरी पंहिंजी कटियल सुई खणी अचो। ओहे मच्छियूं हेठि वयूं, हिकड़ी मच्छी अंदरा हजरत इब्राहिम बिन अदहम वारी वहा कटियल सुई खणी बाहर निकली आई आ। पाण फरमायो मच्छी हेॾे आ, वहा मच्छी तकड़ी तकड़ी इब्राहिम बिन अदहम जी झोलीअ में सुई के थी उछले। पाण वजीर ॾे निहारे फरमायो वजीर ॿुधा हीअ बादशाही भली या हूअ बादशाही भली। वजीर शर्म खां कंद हेठि करे पाण फरमायो ओ वजीर पहिरियां दुनिया जी हिकड़े मुल्क ई खिते ताईं बादशाही हुई, पर हाणे वली बणजी वियो आहियां। कायनात में हकीकी बादशाही त अल्लाह जी आहे, पर अल्लाह जे अता सां बादशाही रब पंहिंजे वलीअनि खे ॾेई छॾींदो आहे। छो त इन्हनि पंहिंजी ज़िंदगी ज़िक्रुल्लाह में गुज़ारी। बेटा ऐसे फरमाए तो सालों जिक्र ज़ात जो वेलन विसारील सन्यासी सुभान के सदाई सारीन तस्बीह जे तलवार सा मुल्हिद के मारीन चंगी पाड़ीन गोरख कडिया का पड़ी। हाणे ज़िक्रुल्लाह माना अल्लाह जो ज़िक्र, हर उहा शइ जेका खुदा जी याद ॾियारे इहो खुदा जो ज़िक्र आहे। नमाज़ ज़िक्र आहे, कुरान ज़िक्र आहे। तई जो कुरान ज़िक्र कीअं? कुरान करीम में अल्लाह फरमायो वमन अअरद अन ज़िक्री फइन्न लहू मईशतन दुंका वनहशुरुहु यौमल क़ियामति अअमा क़ाल रब्बि लिमा हशरतनी अअमा वक़द कुन्तु बसीरा क़ाल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा। अल्लाह चवंदो जेको मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं मोड़ींदो उन जी जिंदगी तंग थी वेंदी। रड़ियूं कंदो साईं रोज़ीअ में बरकत काने, तावीज़ त को ॾिजां साईं रोज़ीअ में बरकत काने, को मंतर तंतर त ॾसजां। अल्लाह चवंदो मुंहुं बंदि शई दमांस ऐं क़यामत जे ॾिहाड़े अंधो करे उथारींदो मांस। जॾहिं अंधो थी उथंदो चवंदो मौला अंधो छो कई, अखियूं त मूंखे हुयूं आरी जा
बाकरानी मोइन जो दड़ो लाड़काणू मोरो कायनात जे शहरन में पान भी तो अखियों मुखा छो खसी अल्लाह ताला फरमाइंदो कज़ालिक अततका आयातुना असां जो निशानियों तो वट आयो असां जो कुरान तो वट आयो हो फनसीतहा विसारे छड़ी वकज़ालिकल यौम तुनसा तू भी इने विसारे वियो तुनसा मजहूला विसारे वियो तोखे भी विसारे वियो बेड़ा उनन जा पार थींदा जेके जिक्र में जिंदगी गुजारीन हजरत मालिक बिन दीनार फरमाए तो पहरिया मां नेक न हुयुम शराब में जिंदगी गुजरंदी हुई मां शराब पिया ऐ मुझी नडी न्याणी 2 सालन जी हुई उहा वरी मुझे सामो शराबन जा गिलास हारी इत्तेफाक से मुआरी न्याणी उहा गुजारे वी हाणे मुझी न्याणी जो गुजारे वी तो मुखे ॾाढी प्यारी हुई मां पंहिंजे न्याणीअ लाइ रात ॾींहुं हैरान हिकिड़े दफ़े ख्वाब पियो ॾिसां महशर जो मैदान क़ाइम उन मैदान जे अंदर हिकड़ो मोटो नांग मुझे पोयां लॻो मां अॻियां पियो भॼां ओहो नांग मुझे पोयां भॼंदो पियो अचे अॻिते जो हलियुसि ॾिसां त हिकिड़ो पोड़ो माण्हू बीठो आहे मां जो पोड़ा मूंखे बचा त सही नांग मूंखे खाई वेंदो ते बाबा मुंह में ताक़त कांधई मां कोन बचाए सघंदुसि तोखे मां वरी अॻिते भॻुम अॻियां रुकावट थी वई पोइ ते मोटियुम वरी निहारियां ओहो नांग मुझे पोयां वरी ओ पोड़ो माण्हू चाचा मेहरबानी कर न मूंखे बचा न अब मां तोखे किथां बचायां भला तोखे बचण जो शौक़ इहो जबल ॾिसी थो इन जबल जे पोयां माण्हुनि जूं अमानतूं पयूं हल उते वञ मतां का तुंहिंजी अमानत बि बचियल हुजे चए थो मां उन जबल जे तरफ़ वियुमि आवाज़ आयो इनखे छॾियो मतां इन जी का अमानत पियल हुजे चए थो दर जो खुलियो अंदर जो निहारियां त मुंहिंजी उहा 2 सालनि वारी नंढी न्याणी उते बीठी आहे मुखे जो ॾिठई बाबा हेरे नाग मुझे पुया जेको अचे पियो उन नाग खे ही इशारो कई नाग भगो मां न्याणीअ सां वेठुम मुझे न्याणीअ मूंखे चयो बाबा इहो नाग तुंहिंजो बुरो अमल गंदो अमल अमा इहो पोड़ो माण्हू केर इहो तुंहिंजो नेक अमल पर तुझे नेक अमल में ऐतरी ताकत कान हुई जो तुझे बुरे अमल सां मुकाबलो करे सके अमा हाणे मां छा कयां ओ बाबा जिंदगी जी ख़बर नाहे जिंदगी शराबन में न गुनाहन में न बुरायन में न जिंदगी अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला सुनल अमल अल्लाह खुदा दिनिया जे तो अखो खुली रोई चम रब हाने शराब न हाने बुराइयों न हाने किन्न न हाने गुनाह न हाने बदकारी न हाने जिंदगी गुजार भी तुझे याद में या मुस्तफा मदीने जे मीर जे याद में वाइज जो असल मकसद निचोड़ भी हुआ असा तवा जी जिंदगी अल्लाह जी याद जी तरफ वो जन खुदा के याद कयो बेटा ऐसे ही फरमाया तो सारी रात सुबहान जागी जन
याद कयो तंजे अब्दुल लतीफ जे मिट्टिया लथो मान कूड़े कन सलाम आगे अचो तंजे। ज़िक्रुल्लाह में इल्म अथव ये जेके आलिम हूंदा आहिनि इल्म पढ़ंदा आहिनि इल्म लिखंदा आहिनि इल्म पढ़ाईंदा आहिनि इहो ज़िक्रुल्लाह। मदीने वारा साईं था फरमाइनि जॾहिं मेराज वारी रात मां मेराज ते वियुमि मोटियो पियो अचां असांजे हबीब जो शेर वसुणो शेर आहे मुस्तफ़ा जो शेर शेर आ हिय मथी वयो ॿियो केरु आ। मुस्तफ़ा जो शेर शेर आ हिय मथी वयो ॿियो केरु आ। बयान नबी पे हुआ अजीज तर अरशते हुजूर जी मगर के नबी रखियो न पेरो आ हिय मथी वयो ॿियो केरु आ। सब नबी मुक़्तदी बणिया बल्कि संदन उम्मती बणिया मोटिया थी तमन तेरो आ। स्यारो आ पर हथ खड़ो तमारे साथ जागो पिया हिय मथे वयो ॿियो केरु आ। तो ज़खी ऐं जन्नती मिठा सब हबीब शेर में ॾिठा केरु पंहिंजो केरु गैर आ हिय मथे वयो ॿियो केरु आ। वन नज्म इज़ा हवा मा ضل صاحبكم وما غوى وما ينطق عن الهوى إن هو إلا وحي يوحى علمه شديد القوى ذو مرة فاستوى وهو بالأفق الأعلى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى والنجم إذا هوى कसम थो खणा मां कत्ती जो नजम जी हिकड़ी माना है तारो हिकड़ी माना है सुरैया असां जे बहराड़ी में सुरैया चइबो आहे कत्ती खे तई बहराड़ी जा माण्हू आहियो तव्हां खे ख़बर हूंदी कत्ती खे सुञाणो था कत्ती में हूंदा आहिनि 7 तारा जन्मा 6 तारा ज़ाहिर हूंदा आहिनि हिकिड़ो तारो लिखियल आहे जेको इंसान जे इम्तिहान जे लाइ लिकायो वियो। अल्लामा काजी इयाज़ रहमतुल्लाह अलैह मालिकी शिफा शरीफ में फरमायो मदीने वारा साईं था फरमाइनि मूं कत्तीअ में 11 तारा ॾिठा आहिनि। या कत्ती मदीने जे साईं खे ख़ुदा चयो त मूंखे कत्तीअ जो कसम छाजे करे चई छो त जीअं कत्ती सभिनी तारनि में परे खां ज़ाहिर हूंदी आहे ईअं मदीने जो मीर सबनी नबियन में पर सबनी मखलूक में परे खां पधरो। इमाम बुसीरी कसीदे बुर्दे में छा चयो जे तो फाकन नबीन फी खल्किन वफी खुलुकिन असां जो नबी बिन नबियन खां अखलाक में भी मथे खलकत में पहिरियां साईं भला कुछ भला कुछ बराबरी हे त अजो के दौर जा मुला था चवंद असां जी पर हे आलम आशिक ॾिसजे थो नबियन जे भला कुछ चे थो वलम युदानु हो फी इल्मिन वला करमी
इल्म में भी नबी जे केर दना यदनू वेझो कोन वियो वेझो न कर्म में भी न साईं भला कुछ तहत हुंदी न फरमाए तो फ़इन फदल रसूलिल्लाह लैस लहू हद्दुन फयुरिब अनहु नातिकुन बेफमी जो नबी साईं जे फज़ल जी का बाबा हद ही काने जो को मौलवी मुफ्ती मुला पीर फकीर दरवेश वे लीको कड़ी जे हेतरो थस है तो वैसे मदीने आसी ते हर बाल में मिलिया मां जो भला से कुछ दुआ कयो असा जी हक में तयो कसीदे बुरदे जो शेर पड़ी सरकार ने इशारो करे जे तुसी असी छा दुआ कयो व कुल्लुहुम मिर रसूलिल्लाह मुल्तमिसुन सही दुनिया नबी से अखा घुरंदी है पीर है फकीर है दरवेश है गौस है कुतुब है अब्दाल पर एतरे कदर नबी ये बिन तरखा घुरंदा है व कुल्लुहुम मिर रसूलिल्लाह मुल्तमिसुन गरफन गरफ जे वो ये लपकी गरफन मिनल बहरे औ रशफन मिन दियमी अब आए ना गोठे वालो शाय मैं अब्दुल समद दुनिया जलसे में जनवारो जे तो नबी चंदान साईं न दरिया मां थोड़ी लपड़ी तड जा मीह वसंदो आ न इंसान जे चप्पन ते पानी लगल हुंदो आ हारे यो पानी केतरो हारे सुन लो सभई नबी चंदान ओ हबीब इन दरियाए रहमत वारे मीह मां थोलो तड जा वड़े बाबू सीरी वमन तकुम बिरसूलिल्लाह नुसरतुहु चे तो जैसा नबी जी मदद गड हुंदी वन भली वडेरो हुजे सगिया अमीर हुजे से एमपीए हुजे सरदार हुजे डिक्टेटर हुजे दुनिया जो जाबिर अमेरिका जेड़ो सुपर पावर ताकत सर रहण वारो हुजे पर जैसा नबी जी मदद कर फरमाए तो वमन तकुम बिरसूलिल्लाह नुसरतुहु इन तलकहुल उसदु फी आजामिहा तजमी एरे तवज्जो कजो जे तुझे नबी जी मदद गडो जे शीं सामू हुजे पर सरकार जो जन गुलामी दो तो शीं कंध झुकाई हाय हजरत सफीना वने पियो मिशकात शरीफ में सरकार जो गुलाम अगे वींदे वींदे शीं आयो असा जेड़ो को मुला मौलवी हो जे बच जान त बचा सिर बचाए सुनदा सरकार जो नौकर सामू भी तो चे ओ शी है टक्कर न कजा मां निधन को नया मां मदीने वारे साईं जो गुलाम आया जद बुधई त कंध झुकाई पोइते वजो चे तो सही जेको रसूलुल्लाह जो गुलाम असी उन्हन जा गुलाम वन नजम इज़ा हवा कत्ती जो कसम इज़ा हवा जो बमानाऊ हिकड़ी माना जडह चढ़ो मुझा हबीब जडह मेरा जवारी रात अवा मथे चढ़या उन चढ़न के मुंह पसंद कयो मुखे चढ़न वणी वियो तो जे चढ़न जो मुखे कसम इज़ा हवा जी बी माना इज़ा नज़ल जडह लही आए तो जिलहन जो मुखे कसम मां दल साहिबुकुम व मा गवा तहां जो साहिब भुलियो न रस्ते का हटियो न हाने माता जे दुनिया जे गोठ में आयो पहरियों दफो आयो आया साई एहसान मूसा गड हुयो मुखे ते वठी आयो इन जलसे में मां सा गड न हुजे मुखे केड़ी खबर त दुनिया में जलसो आ केड़ी जगह ते भुलजे उहो जेके बाट डिठल न हुजे अल्लाह ताला फरमायो ता जो हबीब ता जो
जो साहिब जरा मेरा जवारी रात मुझा दीदार मुझा जलवा मुझे पाक जलवे के पसंद पियो अचे उन टेम ते भुलियो न रस्ते खां हटियो न छो त भुल जे ओ जेके वाट जी खबर न हुंदी आ मुझो नबी तहां जो नबी कायनात जे ज़र्रे ज़र्रे खां वाक़िफ़ ॼाणू आहे। साहिब जी माना असांजी सिंधीअ में चवंदा न साहिब साईं मौली साहब साईं मुफ्ती साहब साईं हाजी साहब साईं हाफ़िज़ साहब साईं मास्टर साहब साईं ड्राइवर साहब साईं फलाणो साहब पर अरबी जे लुगत में ख़बर अथव साहिब छा खे चइबो। साहिब जी माना जेको हर वक्त गॾु हुजे हर वक्त असी जे आरीजन में चवंदासीं या रसूल अल्लाह मदद अरे बाबा तहां बड़ा शिरक खणी कयो आ या रसूल अल्लाह मदद चरिया थिया हो छा या रसूल अल्लाह मदद किथां कंदो या रसूल अल्लाह मदीने तही हिते वेठा आयो तहां जी मदद या रसूल अल्लाह के कंदो मां जो दलील खण पर इन मौली साहब खां पुछो ओ मौली साहिब जी माना चाहे साहिब लुगत अरब में चेबो सफर में भी गॾु हज़र में भी गॾु हर वक्त गॾु इल्म जे लिहाज़ सां या त चओ त नबी साहिब नाहे या त चओ त साहिब आहे जे चवंदे नाहे त क़ुरान जो इनकार ऐं क़ुरान जो इनकार कुफ्र काफ़िर बणजी वेंदे जे मञी थो त नबी साहिब आहे त आरीजा त बाकराणी त लाड़काणो त मोरो अरे कायनात में जिथे भी मुस्तफा जा उम्मती था रहन ओहे हबीब खां परे नाहिन ऐं मदीने जो साईं पंहिंजे उम्मत खां परे नाहे। पोचे जो झोली मुंहिंजी आयो त वॾा माण्हू पर जॾहिं दिलि चई वे आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह। एकड़े कारी साहब जो ने ॿुधायो कारी साहब वीचारो पढ़ंदो उस्ताद वॾो वात बि थुल्हो हूंदो पोइ मखरजूं उन खां सही न निकिरनि मखरजूं सही न निकिरनि उस्ताद हणी हणी कुटे कुटे लाह पटे छॾे शिकारपुर में पढ़ियो वरी वियो शायद मदीने उते पढ़ियो पर उस्ताद ने करो अरे इन बटे पादर तुझे ज़बान कमी कोनी करे वरी मिस्र वियो जी बाबा न तुझे ज़हनी कोनी आयो मदीने शरीफ अखन में लुड़क लारे थो चे हबीब जे करे मां पढ़ण जेरो न त खुदा मूंखे छो पैदा कयो रोई रोई सुतो ख्वाब में ॾिसे त सरकार आया अंगूर ॾिनऊंसि फरमाईद वट खा दई सुबह जो टेम थियो उस्ताद वट भगू उस्ताद की चीजें बुधो मुझो उस्ताद जोड़े चरिया पहिरियां तोखे मार ॾेई कढियो थम वरी जो कुरान पढ़ी जी बाबा तोखे को जिब्रील पढ़ायो आ त मुंहिंजी त जा कान्हे चईं मुंहिंजी जा जी ॻाल्हि न आहे इहा सभु महिरबानी इन साई रोज़े वारे जी चइजनि नाहे ताक़त मुंह में माली से गोवर या रसूल पुकारिया को पुनल तोखे खणी अछड़ा मदीने में बधी बाहूं करियाता हूँ तुझे दर या रसूल अल्लाह माहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा हवा का माना सदका नबी न ॻाल्हाईंदो मां हिकड़ी शे हिकड़ी फतवा ॾियां बाबा ये शे हराम
वरी जे 50,000 केर खीसे में विझे साईं मेहरबानी कर मुझे बारे में तको मुखे हिस्लो कढी ॾिजां वरी चवान हलाल आ वरी चवान 50,000 मिलन साईं हराम आ वरी चवान हलाल आ वरी हलाल वरी हराम मुंहिंजी सत जीअं चवंदी मां नफ्स पुरुस्त थी सघां थो अंदर जे चवण ते हली सघां थो अल्लाह ताला जे महबूब करीम जे बारे में रब चयो नबी तहां जो सत खां न ॻाल्हाईंदो आहे अवां जीअं सत चवंदव तीअं कंदा वेंदा हो इन हुव इल्ला वहयु यूहा जीअं रब चवंदो अथसि वहयु ईंदो अथसि ईअं मदीने जो मीर ॻाल्हाईंदो आहे और रब के सेखारियसि अल्लमहु शदीदुल क़ुवा सख्त ताकत वारी ज़ात ज़ू मिर्रतिन शानदार ज़ात सेखारियो फस्तवा वो पंहिंजे शान जे मुताबिक अर्श ते उन ज़ात इस्तिवा कई वहुव बिल उफ़ुक़िल आला ऐं इहो मदीने जो मीर उफ़क़े आला ते या जिब्रील उफ़क़े आला ते सुम्मतना फतदल्ला पोइ वेझो थियो फतदल्ला पोइ अञा वेझो थियो ओ मुंहिंजा रब तुंहिंजो नबी तोखे केतिरो वेझो थियो अल्लाह से फरमायो फकान काब कौसैन औ अदना बिल कमाल जेतिरो जीअं सऊदी अरब जे झंडे खे ॾिसो हीअ पाण में कमान मिलियल हूंदा आहिनि छो त अरबनि जे अंदरि जॾहिं मुहबत जो जॾहिं प्यार जो जॾहिं उल्फत जो जॾहिं नीह जो जॾहिं मुहबत जो इज़हार कंदा आहिनि त तलवारूं कमान पाण में मिलाईंदा आहिनि अल्लाह ताला फरमायो जॾहिं तव्हांजो नबी मूं वटि मुंहिंजा दीदार मुंहिंजा जलवा मुंहिंजे पाक जलवे खे पसंदि आयो त जीअं कमान पाण में मिली वेंदा आहिनि ईअं मदीने जो मीर ऐं ख़ुदा पाण में मिली विया ओ मुंहिंजा रब पाण में केतिरो फरमाए औ अदना अञा वधीक वेझो फऔहा इला अब्दिही मा औहा पोइ जेको रब खे ॾियणो हो मां रब ॾिनो हिकु मूंखे ख़बर आहे न मौलवी न मुफ्ती खे न पीर खे ॿी ख़बर आहे तसाए रोज़े वारे मिठे मोहम्मद करीम खे ख़बर आहे जरा मेराज वारी रात साईं मथे विया और मैं मोटियो पियो अचां आवाज़ आयो मुर उम्मतक या मुहम्मद अन युक्रिमु सलासतन हबीब पंहिंजी उम्मत खे चइजां टिन माण्हुनि जी इज़त कनि घणनि जी बा टिन जी हिकिड़ो अल वालिद पीउ जी इज़त कनि ईअं न त जवान थी त पीउ खे पुजारी पीउ सां विढ़े नहीं पीउ जी इज़त वल आलिमुर रब्बानियु रब्बानी आलम जी रब्बानी आलम उनखे चइबो तारीफ़ूं रब्बानी आलम जूं घणियूं लिखियूं पर रब्बानी आलम उहो अथव जेको पंहिंजे इल्म ते अमल करे इल्म ते अमल करे ऐं टियों वहामिलुल क़ुरान क़ुरान जे हाफ़िज़ हाणे मुसलमानो ॾिसो त टई शयूं मुसलमाननि मां हली वियूं पीउ जी बि इज़त कोन कंदा और इन्हीं नेट ते हलियो वियो छोरो पीउ खे विझे मूंखे मुंहिंजो हिसो ॾे मूंखे मुंहिंजो हिसो ॾे मां जो शायदि चरे खे ख़बर कोन्हे त पीउ जेसीं ताईं जेरो आहे तेसीं ताईं पुट जो हिसो लॻे ई कोन थो पीउ मरी वञे पोइ पुट जो धीउ जो ज़ाल जो या जेके ज़विल फुरूद असबाद ऐं जेके ज़विल अरहाम आहिनि उन्हनि जो हिसो लॻंदो पर पीउ जेरो वेठो आहे छोरे खे एतिरो भयान आहे जो पीउ जे ॻिची मां वठी अड़े औलाद हुजे त सैयद अब्दुल कादिर जीलानी जहिड़ी हुजे जो मां थी चए अबा कूड़ न चइजां सिंध हिंद अरब अजम गौस जो था मञिन कदम साईं मां बे उन्हीअ जो ग़ुलाम ॾाढियां त सुभान अल्लाह चो तो छॾिया शाह साहब जी फोन ते हणण आवाज़ साईं हाणे जल्दी अच सो हाणे तव्हां खे भला या मनक़बत ॿुधायां पोइ इंशाअल्लाह साईं तकरीर करव सिंध हिंद अरब अजम गौस जो था मञिन कदम साईं
माँ बे उन्हें जो गुलाम चेजा माँ बे उन्हें जो गुलाम माँ बे उन्हें जो गुलाम साई जिलानी खा जे को आ फिरो एक न दफो कई दफा सोवा किरियो मुखे जी ता जी चवा किरियो किरियो तो कोई मानो थुला थमरा लगा पे नडा मां जो किरियो मतलब किथे न किथे गुनाह में अड़ियो होंदो वली जो दुश्मन जरूरी कोने तो घुमे फिरे पियो गुनाह में जेकी मुब्तला थे सुन शेख सनार जो वाक़ तफसील तलबा पर जिलानी खा जे को आ फिरो एक न दफो कई दफा सोवा किरियो उनखे घुर्जे छने बहम हितड़े अचे थी दुसरहम साईं माँ बे उन्हें जो अब आप बादशाह पीर जाजे के गुलाम आयो से पढ़ायो बया न पढ़ायो चाहे जो माँ बे उन्हें जो गुलाम माँ बे उन्हें जो गुलाम सरदार वलियन जो दस्तगीर पीरे पीरा मीरे मीरा सबन जो अमीर रखंदो असा जो भरम थींदो असा ते बिकरम साईं माँ बे उन्हें जो गुलाम माँ बे उन्हें जो गुलाम माँ बे उन्हें जो गुलाम आ डाहरी उबैदुल्ला अर्ज़दार उन साथी दो हिते होते मददगार रिसंदुस मां सदन हरम मूला ए बाग इरम साईं माँ बे उन्हें जो गुलाम जमा बे उन्हें जो गुलाम माँ बे उन्हें जो गुलाम इंशाअल्लाह साईं वारन जी बचड़न जा बेड़ा पार थी विंदा पर जिंदगी पंज वक्त नमाज नमाज जरूरी है फर्ज है सरकार फरमायो ने साहबन के एकड़े दफे फरमायो साहबियो जी क़िबला अब तहां जी घर जी सामू नहर होजे पंज टेम उन नहर में केर वेजे हल यबका मिन दरनिही शैउन कुछ भला मेर जिस्म ते रहंदस क़िबला बात साईं मेर जिस्म ते किथा ना पंज टेम वेंजो पाण फरमायो फज़ालिक मसलु सलवातिल खम्सी पंजन नमाज़ुन जो मिसाल बि इएं अथव यमहुल्लाहु बिहिन्नल खताया खुदा उन्हनि सां तव्हां जूं ग़लतियूं मिटे छॾींदो गुनाह ख़त्म करे छॾींदो अल्लाह ताला कंदो असीं तव्हीं अमल कंदासीं अल्लाह ताला साईं वारनि जे हिन आस्थाने खे आबाद करे शाद करे हज़रत क़िबला साईं नाले मिठे साईं खे खिज़री हयाती ॾे साईं मुफ्ती हिदायतुल्लाह रहमतुल्लाह अलैहि जे मदरसे खे सदुल खानवादे खे बच्चन खे आबाद ऐं शाद करे अल्लाह जे वलियनि जा बचड़ा वेठा अथव ए तकरीरूं तव्हांखे ॿुधाईंदा खिताब कंदा सभई वेठा हुजो अल्लाह मुंहिंजो अर्ज़ करणु क़बूल करे वा आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।